नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था नौटाइन जी ख़ास ख़बरुनि ते। अफ़गानिस्तान जी सूरत हाल ते इलाक़ाई मुल्कनि जे ॻुझनि इदारनि जे इस्लामाबाद में अहम गॾिजाणी। DGISI लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद जी सदारत हेठि गॾिजाणी में रूस, ईरान, चीन ऐं ताजिकिस्तान, क़ाज़ाक़िस्तान ऐं तुर्कमानिस्तान जे ॻुझनि इदारनि जे सरबराहनि जी शिरकत। ज़रीअनि मूजिबि इजलास में अफ़गानिस्तान जी सिक्योरिटी सूरत हाल ऐं ख़िते में अमन जी सूरत हाल ते गॾियल हिकमत अमली अख़्तियार करण ते वीचारियो वियो। दादू जी अदालत उमिरबाब चांडियो जे 3 घरभातियुनि जे क़त्ल केस में PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो खे जवाबदार क़रार ॾेई छॾियो। सरदार चांडियो मॉडल कोर्ट जे फ़ैसिले खे सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। चवे थो फ़ैसिले में खेनि ॾोही क़रार नाहे ॾिनो वियो। केस में को बि सबूत पेश नाहे कयो वियो। अदालत जो हर फ़ैसिलो क़बूल आहे। उमिरबाब चांडियो अदालती फ़ैसिले खे सिंध जे शऊर जी सोभ क़रार ॾींदे चयो आहे त खेसि यकीन आहे त अदालत मां इंसाफ़ ज़रूर मिलंदो। सिंध हुकूमत मकानी चूंडनि में जेतिरी देरि कंदी असांखे ओतिरा वधीक वोट मिलंदा। माज़ी जी हुकूमत कराची शहर जे लाइ को वॾो मंसूबो नाहे ॾिनो। 13 सालनि खां कराची शहर खे बहितर करण जी ज़िम्मेवारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुई। कराची जे ज़ख़्मनि ते मरहम वफ़ाक़ रखंदो। वफ़ाक़ जे 5 मंसूबनि ते कमु जारी आहे। एहसास एमरजेंसी तहत कराची खे 7 ऐं सूबे जे ॿियनि ज़िलनि खे 65 अरब रुपया विरहाया विया। कोशिश हूंदी त 2023 जूं नयूं चूंडूं नए आदमशुमारी तहत थियनि। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी अली ज़ैदी ऐं ॿियनि सां गॾु कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। मुस्लिम लीग नून वज़ीर आज़म हाउस खे चूंडुनि में धांधली जो हेडक्वार्टर करार ॾेई छॾियो। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त इलेक्शन कमीशन जे एतिराज़नि जो जवाबु ॾिनो वञे। जॾहिं आवाज़ उथारियूं था त चवनि था इनारो न ॾींदुसि। नून लीग अवाम खे ॿुधायो त EVM इलेक्शन फ्रॉड आहे। मुखालिफ़ धुर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ते अजाई वावेला करे रही आहे। इलेक्शन कमीशन जा समूरा इल्ज़ाम खिल जोगा आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि जे लाइ इलेक्शन कमीशन EVM जो इस्तेमालु नथी करणु चाहे। हिन वक़्त ताईं 50 भेरा चूंडूं थियूं पर इलेक्शन कमीशन आइनी ज़िम्मेवारी पूरी न कई। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जी फ़ैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते मिठी में इस्लाम कोर्ट के मिठे पानी की फराहमी यकीनी बणाई वञे। जेके ऑफिसर कम न कंदा उन्हनि खे घर भेड़ो कयो वेंदो। मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर शाह जूं DC ऑफिस मिठी में गॾिजाणी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो कहिड़ा पावर प्लांट हलनि था कहिड़ा नथा हलनि, सभिनी मामलनि जी पाण निगरानी कंदुसि। अमले जी खोट जी शिकायत ख़त्म कई वेंदी।